मुसलमानो पंहिंजी औलाद ते नज़र रखूं, पंहिंजी औलाद जी तरबियत जीअं इन फ़कीर शरफुद्दीन पंहिंजे बचड़नि खे हाणे अञा ॻाल्हाइण जेॾा मस थिया आहिनि, उनखे नबी साईं जी सीरत खां हुज़ूर जी शरीयत खां ख़बरदार करे पियो, महबूब जी सीरत सेखारे पियो। सुल्ताने मुबारक शहीद करो करेगी मुस्कुराने वाला वो अपने चचा अमीर हमजा के कत्ल को माफ करने वाला वो तो काबिल उबैद है नाफिक का जलाला पढ़ाने करने वाला वो मक्का फतह करके माफी का ऐलान करने वाला मेरा रब जिसके जुल्फों की कसमें उठाए मेरा रब जिसके शहर के किस्में उठाए वो हाज़िर बलदुल अमीन जिन्हें मेरा रब कभी नंढड़ो ॿार असां जो तो तजुर्बो मोलिन जो आहे, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे तकबीर जो टाइम थींदो आहे, चवंदा आहियूं साईं तकबीर हणो, पोइ हिकु ॿिए जे ॾियारींदा त केरु तकबीर हणे। माना असांखे अञा ताईं तकबीर निमाज़ वारी बि हणण कोन थी अचे, पर इहो पीउ भागन वारो आहे जंहिं नंढे हूंदे पंहिंजे बचड़नि खे मुंहिंजे हबीब जी शरीयत सेखारे थो। पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पाण जॾहिं सफ़र ते निकिरंदा हुआ, हज़रत पीर साईं तजर धणी बादशाह जेको पहिरियों पीर पागारो हो, नंढड़ो हो, उनखे गॾु वठी वेंदो हो। पोइ हिकिड़े पीर साहब पीर साईं रोज़े वारे सां लाड़ जे इलाइक़े में मुलाक़ात कई, मलफूज़ा शरीफ़ में अचे थो, उन पीर साहब चयो साईं तव्हां सुठो कयो आहे, पंहिंजे नौजवान नंढड़े खे हाणे सां गॾु वरितो थो, इनखे तव्हां जमायत खां बि वाक़ुफ़ कंदो, तव्हांजे मुरीदनि जी बि इनखे ख़बर पवंदी, तव्हांजी जमात जी ख़बर पवंदी, उथणी वेहणी बि सिखंदो। उन पीर साहब ॻाल्हाए बस कई। हज़रत रोज़े वारा फरमाइनि था पीर साहब तो ग़लति सम्झियो आहे, क़िबला छो? पाण फरमायूं मूं हिनखे इन लाइ गॾु कोन कोठियो आहे त मुरीदनि खां वाक़ुफ़ कयां, जमायत में सुञाणप करायां, न हिनखे मूं इन लाइ गॾु कोठियो आहे त जीअं पाण सां गॾु कोठियां, क़ुरान बि पढ़ायां, नबी साईं जी हदीस बि पढ़ायां। जेकॾहिं रहिजी वेंदो ऐं सफ़र में हूंदुसि, उहे हिन जा सबक़ रहिजी वेंदा, क़ुरान रहिजी वेंदो, हदीस रहिजी वेंदी, उन जे करे पाण सां गॾु खणा थो जेके हिनखे नबी साईं जी पाक हदीसूं, नबी साईं जो क़ुरान, हुज़ूर जी सीरत सेखारियां, हबीब जी शरीयत सेखारियां, उन जे लाइ गॾु कोठियुमि। बाक़ी रोज़ीअ जो ज़िम्मो अल्लाह ते आहे, रब कंहिंखे बि बुकियो कोन मारींदो आहे। जंहिंजे नसीब में जेका हूंदी उहा रोज़ी मिलंदी आहे। त मुंहिंजा अदा छो न ईअं कयूं जो पंहिंजे बचड़ा जॾहिं ॻाल्हाइण जेॾा थियनि त उन्हनि खे गार न सेखारियूं, ॻाल्हाइण जेॾा थियनि उन्हनि खे भूंडो न सेखारियूं, ॻाल्हाइण जेॾा थियनि उन्हनि खे ग़लति गारियूं न सेखारियूं, उनखे ॻाल्हाइण सां मुंहिंजे महबूब नबीअ जी पाक शरीयत सेखारियूं। हज़रत पीर साईं कोट धणी बादशाह पीर साईं शाह मर्दान शाह अव्वल हज़रत कोट धणी रहमतुल्लाह अलैह, उन जी ख़िदमत में हज़रत मौलाना अब्दुल गफूर हमायूनी आया हा दावत ते। जो सुभान अल्लाह। वॾो आलिम हो, उन दौर जो इल्म जो साहिब हो, वॾो शाइर भी हो, नबी साईं जी ज़ात बाबरगाह जी उन नातूं भी लिखियूं आहिनि। हिकिड़ी नात आहे, चओ त ॿुधायां। तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विदा, तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विदा, जिंदान हज़ारे मान रुगो, तुझे शाहिद दस्तर ख्वान मथे मेहमान हज़ारे मान रुगो, के अबरू तैगा शहीद कया, की नाज मजीद मुरीद कया, रिया नाने दीद खरीद कया, रिया नाने दीद खरीद कया, सुल्तान हज़ारे मान रुगो।
मौलाना अब्दुल गफूर हमायूनी हजरत पीर साईं कोट धणीअ जे ज़माने जो आ। पीर साईं कोट धणीअ जी दावत ते हली आयो आ। हजरत कोट वारा उन सां मिलन था। उन दौर में उन बुजुर्ग वटि उठ कोन हो, उन बुजुर्ग वटि घोड़ो कोन हो, ढगा गाॾीअ में आयो हो। जॾहिं पीर साईं सां मुलाकात जी दावत खाई, हाणे जॾहिं रवानो थो थिए, हजरत कोट धणी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, आलिम ढगा गाॾीअ में कोन तो सूहे, आलिम त उठ ते सूहंदो आ। पाण पंहिंजी जेका सवारी जो उठ मुबारक हो, हुकुम फरमायो इन जे मथां हनी जेको आहे सो पाखड़ो रखो। इन उठ खे सिंगारियो, फ़कीरनि पाखड़ो विझी उठ खे सिंगारियो आ। उन खां पोइ हज़रत कोट वारा जॾहिं ॿाहिरि अब्दुल गफूर हमायूनी खे वठी आया, पाण फरमाता इन उठ जे मथां सवारी कर, क़िबला मुंहिंजी ढगा गाॾी आहे। पाण फरमाता तुंहिंजो गुलाम काहे तो अचे तो उठ ते रवानो थी, अर्ज़ करे तो क़िबला उते पहुचा, वरी तव्हांजी अमानत उठ मोकिले वापस तो ॾियां। हज़रत कोट वारा फरमाता असां नबी साईं जो ख़ानदान आहियूं, असांजो हबीब जेका शइ ॾींदो हो नबी साईं वापसि कोन वठंदा हा। असां बि उन हबीब जा बचड़ा जंहिंखे जेका शइ ॾींदा आहियूं असां वापसि कोन वठंदा आहियूं। माशाअल्लाह। पाण फरमाए जंहिंखे जेका शइ असां ॾींदा आहियूं उहा वापसि कोन वठंदा आहियूं। इहा हाणे तुंहिंजे हवाले क़बूल फरमायो। उहो हज़रत पीर साईं कोट धणी हिकिड़ो आलिम हूंदो हो, मेहर जे इलाइक़े जो, दरगाह मुबारक ते ईंदो हो, तकरीर कंदो हो। हिकिड़े मौक़े ते अर्ज़ कई क़िबला फोड़ो थी वियो या बीह कोन थो सघां। हज़रत पीर साईं कोट धणी पंहिंजी लठ मुबारक ॾिनी, पाण फरमायो हीअ हथ में झले बीह तकरीर कर। उन आलिम तकरीर करे बस कई, तकरीर खां बाद में उहा लठ मुबारक पीर साईं कोट वारे खे ॾिनी। पाण फरमायो असां जंहिंखे जेका शइ ॾींदा आहियूं असां वापसि कोन वठंदा आहियूं, इहा तूं पाण सां गॾु खणी वञ। सलाह शरीफ़ जो भेरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह हबीब अल्लाह। कुदरत मुझे अल्लाह जी उहो आलिम लठ खणी पंहिंजे इलाइक़े पहुतो। 100 ॾींहं पूरा थिया जान छॾी। उन खां पोइ उन जो पोयों जेको ख़ानदान हो सो ख़राब थी वियो। अल्लाह साईं शल औलाद खे सालिह करे। औलाद जो ख़राब थी वियो। मुंहिंजो उस्ताद क़िबला साईं मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह उन इलाइक़े में वेंदा हा। हिकिड़े मौक़े ते हिकिड़े शाह साहिब जो साईं हिते हज़रत कोट वारे जी लठ मुबारक आहे। साईं चयो त हलो ज़ियारत कयूं। उन आलिम जी घरवारी ही या उन जे ख़ानदान जी का औरत ही जेका वॾी उम्र जी पोड़ी थी वई, उन वटि लठ मुबारक पियल हूंदी। साईं खे ज़ियारत करायो। साईं मुफ्ती साहिब रहमतुल्लाह अलैह फरमायो त हाणे पोयर ख़राब थी हिन लठ के मथा केॾा ज़ाया न करे छॾनि। हाणे जेतिरा पैसा इहा पोड़ी वठंदी ॾींदुसि, इहा लठ मूंखे वठी ॾियो। उन औरत के उन शाह साहब चयो अम्मा जी तूं मरी वेंदी, तुंहिंजा पोयर हिन लठ जो क़दुरु कोन कंदा। तंहिंखां कंहिं आलिम जे घर में हूंदी त फ़ाइदो थींदो, तोखे बि सवाबु मिलंदो। पोइ साईं खे उन फ़क़ीर ने चयो भला जेकॾहिं वठी तो त 10,000 रुपया ॾे, तोखे लठ ॾियां थी। लठ घणे में मिलंदी आहे? 50, 100, 500, 1000। पर 10,000 में लठ तव्हां वठंदो? ही फ़क़ीर वटि पई आहे काठ जी लठ बांस जी, 10,000 में कोन। पर मुजादा जंहिंखे पंहिंजे वॾनि जी निस्बत जो क़दुरु हूंदो आहे, उहो चवंदो आहे पैसो अचणी वञणी शइ आहे, मुंहिंजे मुर्शिद जी शइ मुंहिंजे घर में अचे। साईं उन टाइम ते 10,000 रुपया कढी ॾिना। साईं 10,000 रुपया कढी ॾेई उहा लठ वरिती। लठ वठी हज़रत साईं मुफ्ती साहिब रहमतुल्लाह अलैह ज़ारो क़तारो रोई पिया। रोई मूं पुछो क़िबला रो छो था? पाण फरमायूं ही जेको मूं पीर साईं कोट वारे जो तफ़सीर शाह मर्दान शाह जेको मौजूद छटदणी बादशाह जे हुकुम सां नई सिंधीअ में करे छपायुमि, हीअ सॼी बरकत इन पीर साईं कोट वारे जे तफ़सीर जी आहे।
न त न ख़बर हुजे हा, न ॾिसूं हा, न ज़ियारत कयूं हा, न वठूं हा। पाण फरमायूं अॼु ईअं खणी चइजे त मुंहिंजे अंगण ते हज़रत कोट धणी पाण हली आयो जो उन जे हथ जी लठ मूं वटि हली आई आहे। वो कोट धणी बासा एॾा त सखी हूंदा हा। ये जेको पीर साहब मोहम्मद अयूब जान सरहंदी आ, इन जो पीउ हो हज़रत आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी। उन जो बाबो पीर साईं कोट धणी जे ज़माने में दरगाह मुबारक ते वियो हो। पीर साईं कोट धणी जंहिं बुज़ुर्ग आलम खे हंध विछाए ॾींदा हा, भले में भलो हंध, उहो बि उन आलम खे तोहफ़े में ॾींदा हा। ऐं पितल जा थांव हूंदा हा जिन में मानी खाराईंदा हा। उन्हनि थांवनि जे मथां लिखियल हूंदो हो शाह मर्दान शाह। उहे थांव बि उन आलम खे मानी खाराए जॾहिं बस कंदा हा त उहे थांव बि उन आलम खे तोहफ़े में ॾींदा हा। पीर इब्राहिम जान सरहंदीअ जे आस्थाने ते उहो पीर साईं कोट वारे जो हंध बि पियो आहे त उहे थांव बि मौजूद पिया। कदर वारा कदर कंदा हन अल्लाह वारनि जी निस्बतुनि जो, बेक़दरे खे कदर कोन हूंदो आहे। त उन मदीने